ड्रामा सोप सीरियल तकरार जी ईंदड़ एपिसोड में छा थियण वारो आहे? छा मीर ज़बरदस्ती मूसा जी भेण सां शादी कंदो? छा सजावल ख़ान मूसा खे जेल मां आज़ादु कराईंदो? छा लाला रईस नवाब ख़ान सां हथु हिकु कंदो? छा सजावल ख़ान हाकिमज़ादी जी शादी लाला सां कराईंदो? छा रईस नवाब ख़ान लाला खे सजावल ख़ान जे ख़िलाफ़ भड़काईंदो? तकरार ड्रामा जी ईंदड़ क़िस्त में आख़िरकार छा थियण वारो आहे? सॼी तफ़सील तव्हां दोस्तनि जी आॾो रखंदासीं। वीडियो खे स्किप न कंदा ऐं एंड ताईं ॾिसंदा। मोज़िज़ नाज़रीन गिरामी अस्सलाम वालेकुम। दोस्तो कीअं आहियो? उमेद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तो वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजे इन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटण खे आल ते सेट करे छॾींदा, जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बासानी पहुची सघे। दोस्तो हलूं था पंहिंजी मेन वीडियो जी तरफ़। त ड्रामा सीरियल तकरार जी ईंदड़ क़िस्त में ॾिसंदा त सालू हलीमा खे वठी बहावल ख़ान वटि वेंदो, पर मीर रस्ते में ई सालू खे पकड़ींदो। रईस नवाब ख़ान बहावल ख़ान ऐं शामिर खे पंहिंजी क़ैद में कंदो। सजावल ख़ान मूसा खे जेल मां आज़ादु कराईंदो। मूसा जेल मां आज़ादु थी मीर लाइ मुसीबत बणिजी वेंदो ऐं लाला हाकिमज़ादी सां शादी लाइ हा कंदो, पर सजावल ख़ान बि शादी लाइ हा कंदो। मीर ज़बरदस्ती हलीमा सां कोरड़ में वञी शादी कंदो। उमेद कयूं था त हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट्स ॾिसण जे लाइ असांजे इन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। दोस्तो मिलंदासीं हिकु ॿी नई वीडियो में, तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।